رسوله الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أم حسبتم أن تدخلوا الجنة ولما يأتكم مثل الذين خلوا من قبلكم مستهم البأساء والضراء وزلزلوا حتى يقول الرسول والذين آمنوا معه متى نصر الله ألا إن نصر الله قريب. صدق الله العلي العظيم. درود शरीफ पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला तमाम इंसानियत जे मुत्तहिद हुजण जो, हिक दीन ते हुजण जो ऐं अॻिते हली करे इख़्तिलाफ़नि में मुब्तला थी वञण जो बयान हो, जिन में गुज़री चुको आहे त ग़ालिबन हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जे ज़माने ताईं 1000 साल गुज़रिया। आदम अलैहिस्सलाम जो औलाद हिक दीन ते हुयो, हिकिड़े मज़हब ते हुयो, कोई इख़्तिलाफ़ कोन हो। इदरीस अलैहिस्सलाम जे ज़माने खां पोइ इख़्तिलाफ़ शुरू थिया। जॾहिं इख़्तिलाफ़ छा जा? मज़हबी दीनी इख़्तिलाफ़। दीन में किन ॻाल्हियुनि खे सम्झण में कंहिं थोरी कोताही कई, ॿियनि वरी कुझु ॿी कोताही कई, टिनि वरी कुझु टी कोताही कई, चौथनि वरी अञा ॿी कोताही कई। ईअं हर कंहिं जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो ज़हन थी पियो। जेतिरा चेहरा ओतिरियूं सोचूं ओतिरा तरीक़ा। हाणे हक़ ते कहिड़ो आहे, सही राह ते कहिड़ो आहे, इहो सुञाणणु मुश्किल हो। पोइ अल्लाह तबारक व तआला वक़्फ़े सां पैगम्बर सऊरा मोकिलिया, उनखे आसमानी किताब बि ॾिना। उन किताब जे ज़रिए, पैगम्बर रसूल जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबीअ जे ज़रिए उन हक़ वारी राह खे बयानु कयो त हक़ ई आहे, बाक़ी जेको तव्हां चओ था इहो सभु तव्हांजो मन ग़लति आहे। गुज़िरियल आयतुनि में इहो बयानु थी चुको आहे। इख़्तिलाफ़ हुयो, जंहिंमां ख़ुलासो इहो निकिरे थो त हर नबीअ जे दौर में अहिड़ा माण्हू गुज़रिया आहिनि जेके दीन जी मुखालफ़त कंदा आया आहिनि। हर नबीअ जे दौर में दीनदारनि जो पाण में बि इख़्तिलाफ़ थियो आहे त दीन जे मुक़ाबले में दुश्मन क़ुवतूं, बेदीन क़ुवतूं बि उभरंदियूं आयूं आहिनि हर दौर में, हर ज़माने में। त पोइ क़ुर पाक जे अंदरि अल्लाह तबारक व तआला इहे सभु ॻाल्हियूं बयानु करे उम्मत मुहम्मदीअ खे छा ॿुधाइणु चाहियो? आख़िर छा तारीख़ रुॻो ॿुधाई आहे त गुज़िरियल ज़माने में पैगम्बरनि जे दौर में आदम अलैहिस्सलाम खां वठी इदरीस अलैहिस्सलाम ताईं या हज़रत नूह अलैहिस्सलाम ताईं माण्हू मुतफ़िक़ हुया, पोइ इख़्तिलाफ़ थी पियो, हिकिड़ी तारीख़ ॿुधाइणु मक़सदु आहे? न, क़ुर पाक तारीख़ जो किताब ई कोन्हे। या भला क़ुर पाक इहे ॻाल्हियूं बयानु कयूं आहिनि, किसो ॿुधायो आहे, वाक़ियो, जीअं डाइजेस्ट में कहाणियूं किसा पढ़बियूं आहिनि? न, क़ुर पाक कहाणियुनि ऐं किसनि जो किताब बि कोन्हे। पोइ आख़िर क़ुर पाक इहे आयतूं बयानु करे छा ॿुधायो आहे उम्मत मुहम्मदीअ खे? अल्लाह तबारक व तआला उन्हनि 1400 साल पुराणे दौर में हुज़ूर जन खे जेके ॻाल्हियूं ॿुधायूं उन्हनि खे क़ुर पाक जो हिसो बणाए क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ इहे ॻाल्हियूं क़ुर पाक जो हिसो बणाए उनखे ॿुधायूं वयूं। छा मक़सदु आहे आख़िर इन्हनि मां? नतीजे तौर ते जॾहिं गहरी नज़र रखीसीं इन्हनि आयतुनि खे सम्झण खां पोइ नतीजो इहो ज़हन में सम्झ में आयो, उलमा मुहद्दिसीन बि लिखियो आहे त अल्लाह तबारक व तआला असांखे ॼण त बाख़बर करणु थो चाहे, होशियारु करणु थो चाहे त तव्हांजे दौर में बि फितना उथंदा, इख़्तिलाफ़ उभरंदा, मुखालिफ़तूं थींदियूं, दीनदारनि जूं तव्हां जूं पाण में बि, त बेदीन क़ुवतूं बि तव्हांजे मुक़ाबले में ईंदियूं, जीअं पहिरें दौर खां वठी थियो आहे। पोइ असां पंहिंजे दौर में इख़्तिलाफ़ात खे ख़तमु करण जे लाइ पैगम्बर मोकिलियासीं, किताब मोकिलियासीं। तव्हां मुंहिंजे महबूब जा उम्मती आहियो, यादि रखो तव्हां ॾे हाणे ॿियो पैगम्बर बि न ईंदो आहे, ॿियो किताब बि न ईंदो आहे।
इख़्तिलाफ़ बि थींदा, पोइ तव्हां उनखे हल कीअं कंदव? इन ई क़ुर पाक जे ज़रिए। इहो ई क़ुर पाक क़यामत ताईं हलंदड़ रहनुमा किताब आहे, निज़ाम हयात किताब आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़माने में सहाबा किराम क़ुर पाक खे पढ़ियो, उन्हनि कुझु ॻाल्हियूं सम्झूं, उहे साॻियूं आयतूं, साॻियो क़ुर पाक, साॻी ज़ेर ज़बर शद मद सां ज़रे बराबरि हुन में फ़र्क़ु कोन्हे। 1400 साल बाद अॼु जो मुस्लमान उहे साॻियूं आयतूं पढ़े पियो, उन ई आयतुनि मां, उन्हनि क़ुर पाक जे लफ़्ज़नि मां 1400 साल बाद पंहिंजे हालात जो नतीजो जॾहिं ॾिसे पियो, तॾहिं सम्झ में अचे पियो त क़ुर पाक ॼण त अॼु के असांजे हाल खे बयानु थो करे। क़ुर पाक जो इहो वॾो मौजज़ो आहे। त पोइ अल्लाह तबारक व तआला असांखे बाख़बर करणु थो चाहे त होशियार थिजो, सननि हल्कनि फुल्कनि इख़्तिलाफ़ात खे ॾिसी करे पंहिंजो दीन न छॾिजो, पंहिंजो अक़ीदो न छॾिजो, पंहिंजो ईमान कमज़ोर न कजो, पंहिंजे इख़्तिलाफ़ात खे दुरुस्त करण जी कोशिशि कजो, जेको असांजो तरीक़ो रहियो आहे। पोइ तव्हांजे इख़्तिलाफ़ात खे ख़तमु केरु कंदो? जेको तव्हांजे दौर में तव्हांजे लाइ सभ खां वधीक अहल इल्म हूंदो। अहल इल्म हुजण सां सभु जेकॾहिं आलिम आहिनि, पोइ जेको सभिनी खां वधीक अमल वारो बि हुजे। सभु जेकॾहिं आलिम बि आहिनि, आमिल बि आहिनि, अमल बि कनि था, त पोइ वरी जेको सभिनी मां मुख़लिस बि हुजे। वरी जेकॾहिं सभु मुख़लिस हुजनि त पोइ ज़रा इख़लास में जेको दुनिया जे माण्हुनि जा ॾाढो मशहूरु थी वञे, पर यादि रखो इहे मुख़लिस माण्हू बि ख़तरे में हूंदा आहिनि हमेशह। दुनिया जूं लहरूं अहिड़ियूं ईंदियूं आहिनि जो उन्हनि जे इख़लास खे बि वॾो ख़तरो पहुचंदो आहे। तॾहिं त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुनिया जे माण्हुनि खे ॿुधाईंदे करे फरमायो, अन्नास कुल्लुहुम हालिकून, माण्हू सभु जो सभु हलाक थी वेंदा। साईं पोइ बचंदो केरु जो सभु हलाक थींदा? त फरमायूं इल्लल आलिमून, आलिम बचंदा। वरी फरमायूं वल आलिमून कुल्लुहुम हालिकून, सभु आलिम बि हलाक थी वेंदा। साईं माण्हू बि विया, आलिम बचा, उहे बि वञनि था, पोइ बाक़ी बचो केरु? पोइ फरमायूं इल्लल मुख़लसून इल्लल आमिलून, आलिमनि मां बि उहे बचंदा जेके इल्म ते अमल कंदड़ हूंदा। वरी फरमायूं वल आमिलून कुल्लुहुम हालिकून, हाणे अमल वारा बि हलाक थी वेंदा। साईं माण्हू विया, उन्हनि मां बचा रुगो आलिम, वरी उहे आलिम बि विया, बचा उहे जेके अमल पिया कनि। साईं हाणे इहे अमल वारा बि ईंदा? फरमायूं हा, उहे बि विया, ख़तमु थी वेंदा। साईं पोइ बाक़ी बचो केरु? पाण फरमायूं इल्लल मुख़लसून, इख़लास वारा बचंदा। चोथों दर्जो इहो, इख़लास वारा बचंदा। पोइ फरमायूं वल मुख़लसून अला ख़तरिन अज़ीम, मुख़लिस माण्हू बि वॾे ख़तरे में हूंदा। कंहिं महिल बि शैतान उन्हनि जे इख़लास खे ठेस पहुचाइण जी कोशिशि कंदो, तिरकाईंदो। कंहिं महिल बि शैतान उन्हनि खे कंहिं न कंहिं माहौल में, ख़राबु माहौल में आणे करे उन्हनि जे इज़त अज़मत ते दाग़ हणंदो। कंहिं महिल बि उन्हनि खे तिरकाइण जी कोशिशि कंदो, कंहिं महिल बि उन्हनि खे रुसवा करण जी कोशिशि कंदो, छॾींदो कोन। छो त शैतान अल्लाह ताला जे ज़ात सां इहो वचन कयो आहे त मां विहंदुसि हर चौंक चौराहे ते, हर ईंदड़ वींदड़ खे ख़राबु कंदुसि, ख़्वार कंदुसि, रुसवा कंदुसि, नाकाम कंदुसि, धमकाईंदुसि, इज़त बेइज़तीअ जो ख़्यालु न रखंदा, ईअं दुनिया में उन्हनि खे मुब्तला कंदुसि, बेख़बर थी अंधा थी करे दुनिया जे पिया पवंदा, ईअं ख़राबु कंदुसि उन्हनि खे। हाणे शैतान जॾहिं कढ लॻल आहे त पोइ केरु बचंदो? अल्लाह तबारक व तआला ही आयतूं ॿुधाए करे असां इंसाननि खे, उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि खे ख़ुसूसन बाख़बर कयो आहे त होशियार थी रहिजो। इख़्तिलाफ़ात इहे उथंदे खां वठी हलंदा था अचनि। दीनदारनि सां बेदीननि जा, दीनदारनि जा सन्हनि सन्हनि ॻाल्हियुनि में पाण में इख़्तिलाफ़ थींदा रहंदा आहिनि। उन्हनि खे हल करण जी कोशिशि कबी आहे, संजीदगीअ सां उन्हनि सां मुंहुं ॾेई करे रस्तो कढिबो आहे ज़िंदगी जीअण जो, हलण जो, बल्कि दीन छॾे न ॾिबो आहे। नमाज़ रोज़ो शराफ़त पंहिंजी इज़त इहा छॾे कोन ॾिबी आहे। पंहिंजे दीनदारीअ, पंहिंजे ईमान खे खपाए कोन छॾिबो आहे। पंहिंजे ईमान खे उन वक़्त में बि बचाइजे जंहिं वक़्त में इख़्तिलाफ़ हुजे, फ़साद हुजे। तॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन आमिल सुन्नती इंद फ़साद उम्मती फलहु अज्रु मिअतु शहीद। पाण फरमायूं जंहिं वक़्त मुंहिंजे उम्मत में फ़साद उरूज ते हुजे, उन वक़्तु जंहिं माण्हूअ मुंहिंजे सुन्नत ते अमल कयो, उनखे हिकु सुन्नत ते अमल करण जो सवाबु 100 शहीदनि जे बराबरि मिलंदो। फ़साद वारे वक़्त में, इख़्तिलाफ़ वारे वक़्त में जेको संजीदगी करे कमाए वियो उहो। पोइ हाणे अल्लाह तबारक व तआला गुज़िरियल आयतुनि जे इन एॾे वॾे ख़ुलासे खां पोइ हिननि आयतुनि में ॼण त चिठो कंदे फरमायो अहिड़ा लफ़्ज़ जहिड़ा तव्हां असां कॾहिं हिक ॿिए खे चवंदा आहियूं।
अल्लाह तबारक व तआला फरमायो अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत, तव्हां छा था भायो त तव्हांखे मुफ़्त में जन्नत मिलंदी, जन्नत में ईंदो बसि ईअं आसानी सां आराम सां मुफ़्त में, बिना आज़माइण जे, बिना इम्तिहान जे, बिना मुसीबतुनि ऐं मुशक़तुनि गुज़ारण जे, ईअं आसानी सां जन्नत मिलंदी तव्हांखे, सवली आहे, मुफ़्त में आहे। वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम, जॾहिं त तव्हांजे मथां अहिड़ा हालात आया ई न आहिनि जहिड़ा तव्हांखां अॻियां ते आया। साईं कहिड़ा आया भला हुननि ते हालात जेके असां ते कोन आया आहिनि? असां खां पुछी ॾिसो त असां पाण सुबुह शाम ॾुखनि सूरनि में पिया गुज़ारियूं। कोई माण्हू ज़िंदगीअ जे ॾुखनि सूरनि दर्दनि खां वांदो कोन्हे। क़ुर पाक त चवे थो त मुफ़्त में तव्हांखे जन्नत कोन मिलंदी, छो त तव्हांजे मथां ओड़ा अॻियां जहिड़ा हालात ई कोन आहिनि। असां पाण गुज़रूं पिया हालात में, अञा कहिड़ा हालात हुजनि जेके हुननि जे मथां आया, असांजे मथां न आया आहिनि। अल्लाह से फरमायो ज़रा सब्र कयो, मस्सतहुमुल बअसा, हुननि जे मथां सख़्तियूं आयूं, दीन जे मथां अमल करण जे करे उन्हनि जे मथां सख़्तियूं आयूं। दीन जे मथां कलमो छो पढ़ियई? अड़े वठोसि उछलायोसि ततल तईअ में, तेल टचके थो हिन में उछलायोसि, अड़े वठोसि ततल वारीअ ते लेटायोसि, मथां रखोसि पत्थर हज़रत बिलाल खे, अड़े वठोसि वठी ॿधी करे चारई पेर रसनि सां ॿधी, पोइ किला हणो, उन्हनि किलनि में हिन जे रसियुनि खे ॿधी करे पोइ हिन जे संद खे पत्थरनि सां कुटियो। ॿियो ख़बर अल्लाह से ॼण त पुछे थो, दीन ते अमल करण जे करे तकलीफ़ आई अथव? निमाज़ छो पढ़े, सज़ा मिली आहे कॾहिं? निमाज़ पढ़ंदो, रोज़ो रखंदो, तिलावत कंदो, इस्तिग़फ़ार कंदो, त हर को तव्हांखे चवंदो यार चङो माण्हू पंहिंजे अमलनि में कहिड़ो हुजे पर यार निमाज़ी आहे, रोज़ा रखंदो आहे, यार माण्हू दीनदार आहे, बाक़ी कमियूं को तव्हां चवनि थियूं। इहे लफ़्ज़ तव्हांखे तारीफ़ जा ॿुधण में ईंदा। हा जेकॾहिं कोई अंदरि सड़ियो हूंदो त ईअं खणी चवंदो इन जो निमाज़ो रोज़ा ई क़बूल कोन आहिनि, छो त अहिड़ा ज़ालिम आहिनि, ज़ुल्म था कनि। कोई अंदरि सड़ियो ईअं चवंदो बसि न, तव्हांखे दीन ते अमल जे करे केॾियूं तकलीफ़ूं आयूं आहिनि। केॾा वॾा लफ़्ज़ अल्लाह तबारक व तआला फरमाया। हिकु त उन्हनि खे तकलीफ़ूं पहुतियूं दीन ते अमल जे करे, वज़र्रा, तकलीफ़ूं आयूं उन्हनि खे, ॿार बच्चा उन्हनि खां खसिया विया, माल मता दीन ते अमल करण जे करे उन्हनि खां खसियो वियो। उन्हनि खे पंहिंजो सभु कुझु छॾिणो पियो अल्लाह जे नबीअ सां साथ ॾियण जे करे, जंगुनि में हुज़ूर सां गॾु बीहण जे करे सभु कुझु छॾिणो पियो। अञा हुज़ूर अलैहिस्सलाम जन खां अॻु में जेके पैगंबर गुज़रिया, उन दौर में बि माण्हुनि खे पंहिंजे नबीअ जो साथ ॾियण जे करे पंहिंजा माइट अबो अम्मा सभु कुझु छॾिणा पिया। अल्लाह से फरमायो त अहिड़ियूं तकलीफ़ूं तव्हां वटि आयूं आहिनि? कॾहिं बि कोन आयूं आहिनि। पोइ वज़ुलज़िलू हत्ता यक़ूल रसूल वल्लज़ीना आमनू मअहू मता नसरुल्लाह, हत्ता के उन दौर जा माण्हू दीन इस्लाम ते अमल करण जे करे मुसीबतुनि ऐं मुशक़तुनि में ॼण त धोणिया विया चङी तरह। एॾो उन्हनि खे आज़मायो वियो, सुबुह शाम ॾींहुं राति हर घड़ी उनखे मुसीबतुनि में ॼण त ॿधी करे ईअं धोणियो वियो। एॾियूं मुसीबतूं उन वटि आयूं। पोइ इन मुसीबतुनि में जॾहिं फाथा त उन दौर जा माण्हू मोमिन बि, नबी बि, रसूल बि गॾिजी करे चवनि पिया त अल्लाह जेकर असांजी मदद करे, अल्लाह ताला जी नुसरत ऐं मदद छो कोन थी थिए, कॾहिं ईंदी? थकिजी पिया ॼण त मुशक़तूं काटे काटे। पोइ असां उनखे जवाब में चयोसीं अल्लाह इन्न नस्रुल्लाहि क़रीब, अल्लाह ताला जी नुसरत ऐं मदद खे ॻोल्हियो था न त किथे अल्लाह ताला जी मदद, इजो आई ओया ओया, अल्लाह ताला जी नुसरत मदद तव्हांजे लाइ तयारु। पर आज़माया विया। तव्हां ॿुधायो त तव्हांजे मथां कहिड़ी आज़माइश आई आहे? अल्लाह तबारक व तआला ॼण त तव्हां असांखे बाख़बर करण जे लाइ, ज़हनी तौर ते इन ॻाल्हि जे लाइ अल्लाह ताला असांखे तयारु पियो करे त तयारु रहो, दीनदार रहो त आज़माइशूं ईंदव। पोइ उन्हनि आज़माइशुनि ते सब्र कजो, इस्तिक़ामत कजो, ज़रा तहमुल सां, सब्र सां, बर्दाश्त खां कमु वठिजो। हाणे सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु पैदा थींदो आहे, साईं क़ुर पाक जे हर आयत जे नाज़िल थियण जो को न को सबबु हूंदो आहे, को न को वाक़ियो, को न को मसइलो पेश थींदो आहे, तॾहिं क़ुर पाक जी आयत नाज़िल थींदी। हिननि आयतुनि जे नाज़िल थियण वक़्तु बि त को मसइलो हूंदो न, जो सहाबा किराम खे अल्लाह तबारक व तआला एॾी वॾी ॻाल्हि कई आहे। हे आयतूं सिधो असांखे त कोन थियूं चवनि, हा पहिरियां सहाबा किराम खे थी चवनि, उन्हनि जे वास्ते पोइ असांखे बि चवनि थियूं। होशियारु थियो, उन दौर में सहाबा किराम जे मथां कहिड़ी मुशक़त हुई, कहिड़ी ॻाल्हि जे करे परेशान आहे, जंहिंजे करे अल्लाह ताला हुनखे मज़बूत कयो त होशियारु थियो। तकलीफ़ूं ईंदव, जन्नत मुफ़्त जी कान्हे का, ईअं आसानी सां कोन मिलंदी, आज़माइशुनि मां गुज़रंदो पोइ मिलंदी। उन वक़्तु छा हो? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके खां हिजरत कई मदीने जी तरफ़,
मक्को हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो अबाणो वतन आहे। पंहिंजे माण्हुनि, पंहिंजे क़ौम, पंहिंजे रत जे रिश्तनि झोरियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तकलीफ़ूं ॾिनियूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दिलि व जान खे हुननि ॾुख सदमा ॾिना। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पंहिंजो अबाणो वतन छॾिणो पियो, मदीने जे तरफ़ हिजरत करणी पई। उन वक़्तु ऐलान कयो वियो त बाबा अल्लाह जो पैगंबर पंहिंजो अबाणो वतन मक्को छॾियूं मदीने पियो वञे हिजरत करे। जेको मोमिन हूंदो उहो नबीअ सां गॾु निकिरंदो, जेको न निकितो उहो मोमिन कोन्हे। साईं ईमान आहे, कलमो पढ़ूं था, नमाज़ पढ़ूं था, पर हुज़ूर जन सां गॾु कोन था वञी सघूं, मजबूरी आहे। अल्लाह ताला फरमायो नथो खपे इहो मजबूरी वारो ईमान, उनखे मञींदुसि मोमिन आहे जेको मुंहिंजे नबीअ सां गॾु निकिरे। साईं पोइ घर वारियूं छॾणियूं पवंदो त छॾियो, आज़माइश आहे। साईं औलाद अगरि अहिड़े ख़ानदान जा कोन था ठहनि, असां घर में टिण लॻी पई आहे, वरी मां वेंदुसि त मूं सां गॾु हलंदा छा? कोन हलंदा, छॾणा पवंदा। साईं चलो घर वारा हलनि था, ॿियो थो चवे साईं घर वारा हलनि था, औलाद बि तयारु आहे हलण जे लाइ। साईं माल मता ॾेतियूं ॾेतियूं ॿार ॿनी ॿारो हे सभु कुझु हिते, सभु कुझु छॾियो, भले मञींदासीं हुनजो ईमान जेको अल्लाह जो नबी सां गॾु निकिरंदो। ऐलान आहे। साईं घणे वक़्त जे लाइ? जेसि ताईं मुंहिंजो नबी मोती अचे मके। साईं घणा साल आहिनि इहे 10-12 साल, 22 साल, तेसीं ताईं इहो ऐलान आहे। बसि मोमिन हुनखे चवंदासीं जेको नबीअ सां गॾु हिजरत करे। हाणे सहाबा किराम जे मथां इहा वॾी आज़माइश हुई, वॾी आज़माइश। पंहिंजो माल मथां छॾिणो पियो पए। छॾे विया साईं, सिर लॻे तव्हां सां, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निकिरी विया। पोइ के त गॾु गॾु निकिरी विया, सभु कुझु छॾियऊं। किन वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रस्ते में हलंदे में अची करे पुठनि ते चढ़ी जोड़ाए करे उते पहुता। के त वरी अहिड़ा जवान उते हुज़ूर जन वञी पहुता त हे बि वञी पहुता। के त वरी 2 ॾींहं ते, के 3 ॾींहं ते, माना जेसि ताईं मामलनि खे निमटायूं, हेॾे होॾे करे अॻिते पोइते करे मामला निमटाईंदा निकिरंदा विया। छो त हुनखे ईमान बचाइणो, आज़माइश वॾी हुई। हिकु तरफ़ खां पंहिंजो सभु कुझु छॾे आया, हथे ख़ाली वञी हुज़ूर सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु मदीने पहुता। हाणे मदीने वारी ज़िंदगी तरह गुज़रे थी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुआहिदो कयो हुते, बाबा इस्लाम सां, मुस्लमाननि सां जेके जेके माण्हू साथ ॾियणु चाहिनि था, मुआहिदो करणु चाहिनि था, उहे कबीला वॾा वॾा अचनि। औस कबीलो, ख़िज़रत कबीलो, बनु मुज़रा कबीलो, वॾा वॾा कबीला अची करे हुज़ूर जन सां मुआहिदो करे विया त साईं मुआहिदो था कयूं हिन ॻाल्हि ते त तव्हां असां पाण में मुतहिद हूंदासीं। तव्हां सां मुस्लमाननि सां जेकॾहिं कोई विढ़णु आयो त असां बि तव्हां सां गॾिजी हुनजो मुक़ाबिलो कंदासीं। पर यादि रखिजो, असां सां जेकॾहिं कोई विढ़ंदो त तव्हां बि असां सां गॾिजी करे हुनजो मुक़ाबिलो कंदो। हा बाबा, मुआहिदो त थियो, पर मुआहिदे तां फिरंदा विया। थोरनि ई ॾींहंनि खां पोइ यहूदी फिरंदा विया मुआहिदे तां। यादि अची वियो हूंदो हाणे तव्हांखे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुआहिदो कयूं, सुलह हुदैबिया वारो, पोइ बि उमिरि जे लाइ आया त बि चवनि पिया त न मालूम आहे। ईअं फिरंदा विया, मुखालफ़तूं कंदा विया। थोरो ई वक़्तु मस गुज़रियो, वरी हुज़ूर जन सां गॾु रहंदड़ माण्हू उन्हनि मां मुनाफ़िक़ निकिता, कुझु मुनाफ़िक़त थी पई। हाणे पंहिंजो माल मथां सभु छॾे आया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु रहण जे वचन करे विया। वरी उते जिन सां मुआहिदो थियो उहे यहूदी मुखालिफ़ थी विया, वाइदो करे फिरी विया, मुआहिदो करे हुन तां फिरी विया। वरी पंहिंजनि मां, नमाज़नि मां, शहर जे मदीने जे आम अवामी माण्हुनि मां कुझु मुनाफ़िक़ निकिरी पिया। हाणे पंहिंजे माल मथां खे छॾण वारो सदमो लॻो, उहो अञा सूर लथो ई कोन हो, यहूदियुनि जी मुखालिफ़त। वरी हुन सां मुंहुं ॾिनो ई कोन, वरी मुनाफ़िक़त। सूरनि में झंझट में फासी विया। अल्लाह माफ़ करे, ॼण त हुननि ॾिठो त दीन इस्लाम त भेण सूरनि जो नालो आहे। सभु कुझु छॾियोसीं त भई यहूदियुनि सां मुक़ाबिलो। मदीने खे पुरअमन वतन सम्झी करे आयासीं। हितां जे माण्हुनि जीअ में, मुहाजिरनि खे अंसार जीअ में जायूं ॾिनियूं, पर ॾियनि वरी असां सां ओतिरो यहूदियुनि ऐं नसराननि अहिड़ो ईज़ायो जो उहो बदिलो वठी छॾियो। वरी कुझु पंहिंजे अंदर मां मुनाफ़िक़ अहिड़ा निकिता, यहूदी नसरानी अहिड़ा मुनाफ़िक़ निकिता जो असां सां नमाज़ूं बि गॾु पिया पढ़नि, बज़ार खाइण पीअण में, उथण वेहण में, माल गनीमत में, जंग में बि थोरो थोरो गॾु हुजनि। पर न ॼाण त जंहिंमहिल लठ ऐं जंग जो, तीरनि ऐं तलवारनि जो तेज़ीअ सां ज़राप शुरू थो थिए त पोइ ते पिया खिसकंदा वञनि। अॻियां असां जंहिंमहिल तीर खणूं त अॻियां असांखे पिया कनि त भले हिनखे लॻे। का मुखालिफ़त थिए त अॻ में असां पोयां खिसकंदा विया, असांजूं ॻाल्हियूं दुश्मन खे ॿुधाईंदा विया। सूरनि मथां सूर। अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु उन्हनि सहाबा किराम खे मज़बूत करण जे लाइ फरमायो, अम्मा सिबतुम अन तदख़ुलुल जन्नत। तव्हां छा सम्झो आहे त जन्नत सवली आहे?
हाणे आयत जो तर्जुमो जॾहिं कयोसीं तॾहिं सम्झ में अची वई त हाओ हिते इहो लफ़्ज़ चवणु ठहे पियो त अम्मा सदतुमन तदखुलुल जन्नत, तव्हां छा सम्झो आहे त जन्नत मुफ़्त जी आहे। हिन आयत सेखारे छॾियो त ज़रा जन्नत जो जेको मुतालबो थो करे न, उनखे पंहिंजे जिस्म पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में हौसलो रखणु घुरिजे त मूंखे अलाह ताला हिकु त आज़माइशन खां बचाए, पर जेकॾहिं मुंहिंजे मुक़दर में हुजनि त पोइ मुंहिंजा रब साईं मूंखे आज़माइशन ते सब्र बि ॾिजां, सहप बि ॾिजां, बुर्दबारी बि ॾिजां। इहा ख़ुदा खां ॼण त घुरंदो अचे, पंहिंजी हिमत ऐं हौसलो रखे। इहो ई जज़्बो हूंदो आहे जंहिं जज़्बे खे जिहादी जज़्बो चइबो आहे। क़ुर पाक ख़ुदि सेखारियो आहे। अञा ॿियनि मुहदिसनि हीअं बि लिखियो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके खां हिजरत करे मदीने आया, इहे सूर पंहिंजे जाइ ते हुया। माल मता खे छॾण जा, मदीने जी ज़िंदगीअ में माण्हुनि जी मुनाफ़िक़त, यहूदियुनि जी मुखालिफ़त, इहे सूर पंहिंजे जाइ ते हुया। ऐं थी हलंदे हलंदे जंग अहज़ाब लॻे, जंहिंखे जंग खंदक बि चवंदा आहिनि। हाणे इहा जंग जॾहिं लॻी त इहा जंग ज़रा ॿियनि जंगनि खां मुख़्तलिफ़ हुई, ॾुखी हुई। किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त जंग उहद पई लॻे। पोइ इहा जंग उहद या जंग अहज़ाब ज़रा ॿियनि जंगनि खां कुझु मुख़्तलिफ़ हुई। ॾेढ जे हिसाब सां सहाबा किराम थोरा, दुश्मन जो तइदादु घणो, हे हथे ख़ाली, तीर ऐं तलवारूं थोरियूं, हुननि वटि सभिनी वटि डबल डबल हथियार, हिननि वटि खाइण जे लाइ राशन पाणी बि न, हुननि वटि डबल डबल उठ पिया कोन रोज़, त बि हुननि खे खाइण खां घणा हा। ऐं हे हेठां ईअं ते, हो मथां ईअं ते, हिननि वटि साज़ो सामान बि न, जंग जो तयारीअ जो कुझु बि न, हुननि वटि सभु कुझु मौजूदु हुजे। ऐं ही थोरा हू घणा, वरी हे विच में फाथा चौधारी दुश्मन, जिॾां तिॾां ते मुश्किलातुनि में फाथा। मको छॾे आया उहो सूर, मदीने जे यहूदियुनि जी मुखालिफ़त जो सूर, मुनाफ़िक़नि झोरे विधो उहो सूर, जंग जे मैदान में विच में अची पहुता चौधारी मुखालिफ़, चौधारी दुश्मन अचे हुननि खे तीरनि ऐं तलवारनि जिॾे पिया ॾिसनि त पोयां दुश्मन कर खई वेठो आहे, तीर खयूं, जिथे पिया जबल ॾिसनि उतां कमान मां तीर थो नज़र अचे, जिथे पिया ॾिसनि उतां दुश्मन भालो खई वेठो आहे, तलवार उलारे वेठो आहे। अचे जंहिंमहिल फाथा परेशान थिया, उन वक़्तु गोया खे चवणु लॻा त मुंहिंजा अलाह हाणे तुंहिंजी नुसरत जी मदद जी ज़रूरत आहे, अलाह तुंहिंजी मदद अञा कॾहिं ईंदी। अलाह ताला फरमायो त अम्मा सदतुमन तदखुलुल जन्नत, तव्हां छा सम्झो आहे त जन्नत सवली आहे, आसानी सां मिलंदी? तव्हांजे मथां अहिड़ा हालात आया ई न आहिनि जेके तव्हां खां अॻियां माण्हुनि मुस्लमाननि जे मथां हालात आया। हता की उन दौर जे माण्हुनि गॾिजी ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हुननि सां गॾिजी करे चई ॾिनऊं अलाह तुंहिंजी मदद कॾहिं ईंदी। इन ख़ातिर न त छो नथी अचे या कोन थी अचे, न ईंदी अलाए छा, अलाह ताला खां मदद घुरनि पिया, पर अंदाज़ मजबूर माण्हूअ जो थींदो आहे न कॾहिं कॾहिं, हुनजे मजबूरीअ जो अंदाज़ अहिड़ो हो, अलाह ताला खां मदद घुरनि पिया। मता नसरुल्लाह, अलाह जी मदद कॾहिं ईंदी? अञा असांजो हाल त सफ़ा हीअं थी चुको आहे। अलाह ताला उन वक़्तु हुनखे तसली ॾिनी, अला इन नसरुल्लाह क़रीब, घबरायो न, मुंहिंजी मदद तव्हां सां शामिल हाल आहे। पोइ दुनिया ॾिठो त उहा जंग उहद बि खटी वई, जंग अहज़ाब बि खटी वई, मुस्लमान मज़बूत थिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां हिननि आयतुनि जे ॿुधण खां पोइ सभु कुझु पंहिंजो विसारियऊं, सभु कुझु विसारे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां हीअं कमर बस्ता थी करे मज़बूत थी करे हुज़ूर जे चौधारी बीह रहिया। एतिरे ताईं जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी जंग अहज़ाब में ग़ालिबन तन्हा वञी बचा, चंद साहबी सगोरा हुआ जंग उहद में बि। उन्हनि ॾिठो त बसि दुश्मन इहो ऐलान थो करे त हुज़ूर जन मुस्लमाननि जो नबी वफ़ात करे वियो, शहीद थी वियो। साहबा किराम जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हैरान थी विया सफ़ा, हुननि जे हथनि मां तलवारूं तीर ईअं ढरा थी विया। अलाह जो पैगंबर असांजे विच में मौजूदु हो, जंहिंजे करे असांखे हौसलो हो। अॼु उहा हस्ती न रही, असां लड़ंदासीं कंहिंजे लाइ, ॼणो त हिमत हारनि पिया। अलाह ताला उनखे हिननि अल्फाज़नि जे ज़रिए ॼणो त मज़बूत कयो, पुख़्तो कयो। जॾहिं ही पुख़्ता थिया पोइ ख़बर ॾिनी कंहिं अची करे कासिद त हुज़ूर जन पंहिंजे ख़ीमे में महफ़ूज़ आहिनि, कुझु कोन थियो आहे। इहे 15 11 ॼणा 12 ॼणा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चौधारी करो ॾेई करे बीह रहिया। एतिरे ताईं जो दुश्मन पूरे ज़ोर सां हुज़ूर जन जे मथां तीर वसाया, साहबनि सगोरनि जे सीननि में तीर लॻा, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताईं तीर न पहुतो। एॾियूं हिननि क़ुर्बानूं ॾिनियूं। अलाह तबारक व तआला जो इहो बोल जो ॿुधो त छा जन्नत सवली आहे? पंहिंजे नबीअ तां क़ुर्बान थियण जे लाइ माल छॾे आया, औलाद छॾे आया, मुनाफ़िक़तुनि सां मुक़ाबिलो कयूं, मुख़ालिफ़नि सां मुक़ाबिलो कयूं, अॼु पंहिंजी जान जो नज़रानो बि पेश कनि पिया। अलाह जे रसूल खां पुछा कई, वचन वरितो, ॿियो त ख़बर आहे साथ ॾींदो आख़िर घड़ीअ ताईं आहे,
मूसा अलैहिस्सलाम के जीअं पंहिंजनि माण्हुनि चयो त इज़हब अंत व रब्बुक फ़क़ातिला इन्ना हाहुना क़ाइदूं, मूसा क़ौम जब्बारिन सां अलाह साईं जंग जो तोखे हुकुम ॾिनो आहे, तूं ऐं तुंहिंजो रब वञी करे वेठो, असां कोन विढ़ंदासीं, इहा क़ौम ॾाढी आहे। मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजे क़ौम जे माण्हुनि इहो जवाबु ॾिनो, तव्हां बि मूंखे इहो जवाबु त कोन ॾींदव न। साहिबनि सबूरनि चयो त साईं असां मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती न आहियूं, आख़िरी ज़मान पैगम्बर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। असां लड़ंदासीं तव्हांजे अॻियां बि, तव्हांजे पोयां बि, तव्हांजे सॼे बि, तव्हांजे खॿे बि। पोइ सहाबा किराम ईअं लड़ी ॾेखारियो। हिकिड़े सहाबीअ जो सीनो जेकॾहिं तीरनि सां ईअं परूं थी वेंदो हो, वरी उन जे जॻह ते ॿियो ईंदो हो, उहो किरंदो हो त वरी ॿियो, उहो किरे पियो त वरी टियों। उन वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला खां दुआऊं घुरियूं, मुंहिंजा अल्लाह ही चंद दीनदार आहिनि, मज़बूत मुजाहिद, अॼु जे इहे बि हिन सरज़मीन तां ख़तमु थी विया त तुंहिंजे दीन ते हलण वारो कोई बि न रहंदो। अल्लाह तबारक व तआला आसमान खां मलाइक मोकिले करे सहाबा किराम जी नुसरत फरमाई। उन नुसरतुनि जो नतीजो आहे जो तव्हां असांजे दर घर ताईं दीन मौजूदु आहे, पर हालात ईंदा। हिननि आयतुनि सेखारियो हिन ॻाल्हि खे, हालात ईंदा, मुश्किलातूं ईंदियूं। उन दौर जूं मुश्किलातूं जेको हूं मैदान जिहाद में बीह करे अचनि पियूं, हिन दौर जूं मुश्किलातूं जेके आहिनि ज़हनी आहिनि, ज़हनी। पुराणे दौर में जेका जंग हुई उहा मैदान जी हुई, अॼोकी जेका जंग आहे उहा तहज़ीबुनि जी जंग आहे, नज़रियाती जंग आहे। हिकिड़ो माण्हू असां सां गॾु रहंदड़, नज़रियो ज़हन हुनजो मटिजी वियो त असां सभु जेके आहियूं मफ़ाद परस्त आहियूं, पोइ मां बि पंहिंजो मफ़ाद छो न रखां। नज़रियो मटिजी वियो त असांजे विच मां उहो माण्हू दीनदारनि जे रूप में बेदीन। अॼु तहज़ीबुनि जी जंग आहे, नज़रियाती जंग आहे, जंहिंजो नज़रियो फिरी वियो, रूप असां जहिड़ो पर बज़ाहिर ईसाई, यहूदी ऐं नसरानी। केतिरा माण्हू ॾिठा विया तारीख़ में। असांखे जेको अॼुकल्ह मुक़ाबिलो करे मारियो वञे पियो, जंग कई पई वञे इंटरनेट जे ज़रिए, मोबाइल जे ज़रिए, क़ुरान पाक जे आयतुनि जो तर्जुमो ख़ुलासो पंहिंजे मनपसंदीअ ते मैसेजनि में लिखी करे ॾेई करे माण्हुनि जो ज़हन फेराइण जे ज़रिए, ईअं असांजी जंग पई हले अॼु। पोइ असां पंहिंजे सचे दीन खे छो न क़ुरान पाक जे तालीम ऐं तिर्ज़ खे, अलाह जे रसूल जे ॾिनल तालीम खे छो न आम कयूं। ही मैदान जंग आहे, अॼु कलम जी जंग आहे, अॼु नेट ऐं मीडिया जी जंग आहे। इन्हनि जंगनि खे अॼु सरेआम थी करे क़ुरान हदीस जे तालीम खे सरेआम करिणो आहे। जॾहिं त हर माण्हू पंहिंजे मसइले खे नेट तां थो ॻोल्हे, हर माण्हू डॉक्टर वटि पोइ वेंदो, पहिरियां तजवीज़ दवा जी मर्ज़ जी पहिरियां हुतां कंदो, जेका शइ खाईंदो वठंदो, हथां के ख़सीस मोबाइल थो वठे, पहिरियां हुनजी सर्च कंदो, हुनजी रक़म घणी आहे, कहिड़ो वठां सेट। डोर बि ईअं था कयूं, 20 डोर जाचे पोइ था वठूं, कपिड़ो ईअं आहे, जुती ईअं आहे, टोपी ईअं आहे, कहिड़ी शइ आहे जेका जाचूं कोन था। त दीन बि ईअं मोबाइल जे ज़रिए जाचे करे पोइ था वठूं। त पोइ असां क़ुरान पाक खे जेको हक़ीक़ी दीन आहे उनखे छो न नेट जे ज़रिए ॾियूं दुनिया जे माण्हुनि खे, त हक़ीक़ी दीन बि उतां मिले। दुनिया जा माण्हू जॾहिं कूड़ खे पहुचाइनि पिया, अल्लाह तबारक व तआला फरमायो हिन आयतुनि जे ज़रिए त हालात तव्हांजे मथां जंगी ईंदा, मुख़्तलिफ़ सूरतूं ईंदियूं, आज़माइशूं ईंदियूं। उन्हनि आज़माइशुनि सां सब्र ऐं तहमुल सां मुंहुं ॾिजो, भाड़ी न थिजो, दीन छॾे न ॾिजो, नमाज़ रोज़ो छॾे न ॾिजो, पंहिंजी असुलियत, पंहिंजो नबवी लिबास, पंहिंजो नबवी चहिरो छॾे न ॾिजो, मटाए न छॾिजो। जहिड़े बि हाल में हुजो, मुंहिंजे दीन खे चंबड़िया अचिजो, मुंहिंजी मदद तव्हांजे शामिल हाल हूंदी। मुंहिंजे दीन खे छॾे वियूं पोइ मुंहिंजी मदद तव्हां ते न पहुचंदी। इहा आयतूं सेखारनि पियूं त मजबूरनि जे मथां अल्लाह तबारक व तआला जी मदद पहुती आहे। पोइ असां दीन ते अमल कंदे जेकॾहिं किथे मुंझी बि पियासीं न, अल्लाह तबारक व तआला इन्हनि मज़लूमनि जो हामी आहे हमेशह। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि ईअं फरमायो, क़ुरान बि ईअं थो थिए, अल्लाह तबारक व तआला मज़लूम जो साथ ॾींदो आहे। त पोइ हीअ आयतूं ॼण त असांजो हौसलो वधाइनि थियूं, असांजो नज़रियो वधाइनि थियूं, असांजो जज़्बो वधाइनि थियूं, असांखे हिमत ऐं तौफ़ीक़ ॾियनि थियूं। इहा अहिड़े मुश्किल हालात में तालीम वाहिद अल्लाह जो किताब क़ुरान आहे जेको ॾींदो आहे, दुनिया जो कोई किताब अहिड़ी तालीम न ॾींदो आहे। अल्लाह पाक शला क़ुरान पाक जे हिन तालीम ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।